इंसान जे ज़िंदगी में उनजे खाधे जो वॾो असरु हूंदो आहे। खाधो हलाल साफ़ पाक खाईंदो त दिलि रोशन थींदी, क़ल्ब ऐं बातिन मुनव्वर थींदो, इबादतूं क़बूल पवंदियूं, दुआऊं क़दामंदियूं, जंहिंजे पेट में हलाल जो खाधो हूंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अत्श वल जूअ। घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जन खे रोज़े मंझां बुख ऐं उञ खां सवाइ ॿियो कुझु नथो मिले। बुख काटींदा, उञ काटींदा, बाक़ी उन्हनि खे अजर ऐं सवाब न मिलंदो। छो? उहे माण्हू जंहिंजी सहरी ऐं अफ़्तारी हलाल खाधे ते न हूंदी, पाक खाधो न हूंदो, त इन जे रोज़े जो को अजर, को सवाब, को फ़ाइदो कोन्हे। छो त हदीस पाक आहे त इन्नल्लाह तय्यिबुन वला यक़बलु इल्ला तय्यिबा। अल्लाह ख़ुदि पाक आहे ऐं उन शइ खे क़बूल कंदो आहे जेका पाक शइ हूंदी आहे। वइन्नल्लाह अमरल मुमिनीन बिमा अमर बिल मुरसलीन। अल्लाह ताला मोमिननि खे उन ॻाल्हि जो हुकुम ॾिनो आहे जेको पंहिंजे रसूलनि खे रब हुकुम ॾिनो हुयो। कहिड़ो? या अय्युहर रुसुल कुलू मिन तय्यिबात वअमलू सालिहा। ए मुंहिंजा रसूलो, पाक साफ़ शयूं खाओ, पोइ मुंहिंजी इबादत कयो। रसूलनि खे रब इहो हुकुम ॾिनो त पहिरीं खाधो पाकीज़ा खाओ, पोइ मुंहिंजी इबादत कयो, पोइ अमल सालिह कयो। इन्नी बिमा तामलून अलीम। तव्हां जेकी अमल कयो था, मां अल्लाह हुनजो इल्मु रखण वारो आहियां। त इहो रसूलनि खे रब हुकुम ॾिनो ऐं मोमिननि खे बि रब हुकुम ॾिनो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम। ए ईमान वारो, जो कुझु असां तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन मां पाक ऐं हलाल शइ खाईंदा कयो। रसूलनि नबीअनि खे बि रब इहो हुकुम ॾिनो त हलाल खाधो खाओ, ऐं मोमिननि ईमान वारनि खे बि रब इहो हुकुम ॾिनो त हलाल पाकीज़ा खाधो खाओ। पोइ हबीबन करीमन फरमायो त सुम्मा ज़करा रजुल युतीलु सफ़र अशअस अग़बर यमुद्दु यदैहि इला समा या रब या रब व मतअमुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हरामुन व गुज़िया बिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। हबीबन करीमन फरमाया त हिकिड़ो माण्हू डिघे सफ़र में आहे, उनजा वार मिटीअ हणा, कपिड़ा मिटीअ हणा थी विया, डिघे सफ़र जे करे थको मांदो, हथ खणी दुआ घुरे थो, ए रब ए रब ए रब, अल्लाह खे सॾे थो, पर उनजे पेट में हराम आहे, उनजो खाधो पीतो हराम जो आहे, इन जो लिबास हराम जो आहे। फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। इन जी दुआ रब कीअं क़बूल कंदो जंहिंजे पेट में हलाल न आहे? तव्हां सम्झो था न? दुआ तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं पेट में हलाल खाधो हूंदो। इबादत तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं पेट में हलाल खाधो हूंदो। त हलाल कमाइण इबादत आहे, हलाल खाइण इबादत आहे। हबीबन करीमन फरमायो त तलबुल हलाल वाजिबुन अला कुल्लि मुस्लिमिन। हलाल जी तलब करण हर मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। जे नमाज फर्ज़ आहे, रोज़ो फर्ज़ आहे, ईअं हलाल रोज़ी तलाश करण इहा बि फर्ज़ आहे। सम्झो था? ऐं साईं जन फरमाया त मन अकल तय्यिबन व अमिल फी सुन्नतिन व अमिन अन्नास बवाइकहु दखलल जन्नह। जे माण्हू हलाल खाधो खाधो, सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी ऐं माण्हू उन जे ईज़ाव खां महफ़ूज़ रहिया, इहो जन्नत टे कम जे माण्हू हुजे। हलाल खाधो खाए,
बे नंबर ते सुन्नत मुताबिक जिंदगी गुजारे। 3 नंबर ते मानू के ईजा तकलीफ न पहुंचाए। हबीबुल करीमन फरमायो तो यो जन्नतिया। सुभान अल्लाह। क़ालू या रसूलल्लाह इन हादा फी उम्मतिका अल-यौम कसीर। क़ाल व सयकूनु फी कुरूनिन बअदी। हबीबुल करीमन के साहबन चो या रसूलल्लाह ये ट्रई कम करण वाला हियर त ताजी उम्मत में खोड़ है। हलाल खाइण वाला, सुन्नत अमल करण वाला, देखे ईजा न पहुंचाइण वाला खोड़ है ताजी उम्मत में। साईं फरमाए थे हियर त मुंजा असहाबी ने खोड़ है, पर एड़ो दौर इंदो जो एड़ा मानू मिलण मुश्किल थी। हलाल खाइन, सुन्नत मुताबिक जिंदगी गुजारिन, देखे ईजा न पहुंचाइण, एड़ा मानू कोई न मिलता। अल्लाह सिंह जल शान शाल असांखे तौफीक ॾे त ख़ुदि हलाल खाऊं, पंहिंजे बच्चन के भी हलाल खारायूं, सहरी अफ़तारी हलाल खाधे जी हुजे त इंशाअल्लाह असांजो इबादतूं अल्लाह जी बारगाह में क़बूल। अल्लाह आमीन, अल्लाह आमीन, अल्लाह आमीन, अल्लाह आमीन।